अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु असां वटि एक्सपोनेंट्स फॉर्म में कुझु सुवाल आहिनि, उहे सोल्व कंदासीं। सुवाल आहे असां वटि एक्स पावर 5 होल पावर 3 यानी पावर ऑफ पावर जे मथां ॿियो पावर। सो डबल पावर वारा सुवाल कीअं सोल्व कजनि था, ऐं अक्सर टेस्टुनि में हिन टाइप जा सुवाल बि अचनि था पिया। सो हाणे ईअं ई हिते बि साॻी तरह मूं अहिड़े क़िस्म जो सुवाल लिखियो आहे, ए जे मथां पावर एम आहे ऐं एम जे मथां पावर एन आहे। सो हाणे सभ खां पहिरियां असां हिते ए लाहींदासीं, उन खां बाद में एम जेको आहे मल्टीप्लाई थींदो एन सां। सो ईअं ई हीअ बि सुवाल सोल्व थींदो। सभ खां पहिरियां हिते एक्स लाहींदासीं, हुन खां बाद में जेको आहे 5 मल्टीप्लाई थींदो 3 सां। त हिन जो फाइनली जेको आंसर ईंदो एक्स पावर 15। सो ईअं ई हिकिड़ो सुवाल मां अव्हां जे लाइ लिखां थो पियो, उहो अव्हां सोल्व कजो। 7 स्क्वायर होल पावर 5। हिन जो जेको आहे सुवाल जो जवाबु अव्हां कमेंट में कमेंट कजो। अगरि वीडियो सुठो लॻे त लाइक कमेंट ऐं शेयर करियो। अल्लाह हाफ़िज़।